जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। अॼु असां वेसाख जी कथा जो अध्याय 7 ॿुधंदासीं। पर उन खां पहिरीं अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, पासे में ॾिनल बैल वारी घंटी खे ज़रूरु दॿायो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। वैसाख मास जी कथा अध्याय 7। नारद जी चवण लगा त हे मिथिला पीरी जा राजा, हीअ अद्भुत चरित्र ॾिसी करे ऋषि भी हथ जोड़े करे उथी बीह रहियो ऐं चवण लॻो त महात्मा, हिन धर्म जो विस्तार पूर्वक ॿुधण जी मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे। जैसा कि इक्ष्वाकु वंश जो जेको राजा है उहो मोक्ष के प्राप्त थियो आहे। श्रुतिदेव चवण लगा त हे राजा, तू धन्य आहीं जो युवा अवस्था में ही तोखे भगवान जे प्रिय धर्म जो एतिरो प्रेम आहे। ॾाढा माण्हू त इन धर्म खां वंचित आहिनि ऐं शुभ कर्म जे बिना ही प्राणी जी बुद्धि जेकी आहे भगवान जी कथा ॿुधण जी में न लॻंदी आहे। हिन युवा अवस्था में तो हेतिरो वॾो राज्य पातो आहे ऐं तुंहिंजी हिन मतीअ खे ॾिसी करे मां तोखे श्रेष्ठ ब्राह्मण मञा थो। इन करे मां ही श्रेष्ठ वैष्णव धर्म तोखे ॿुधायां थो, जंहिंजे ॿुधण मात्र सां प्राणी जनम मरण जे बंधननि खां छुटी पवंदो आहे। जेको मनुष्य शौच, स्नान, संध्या, तर्पण आदि जेके नित्य कर्म थींदा आहिनि उहो वैसाख मास में जेके भी कर्म थींदा आहिनि, वैसाख धर्म जे समान ॿियो को धर्म कोन आहे। जेको हिन धर्म के नथो करे उनके स्वर्ग प्राप्त नथो थिए। जेको बिना राजा जी प्रजा उपद्रवन सां नष्ट थी वेंदी आहे, उन तरह ही ॾाढा सारा धर्म भी नष्ट थी वेंदा आहिनि। वैसाख मास जा धर्म जल ऐं घड़ा दान करणु, प्याऊ लॻाइणु, मार्ग में छाया करणु, जूता, खड़ाऊ, छतरी ऐं पंखनि जो दान करणु खपिजे। ब्रह्म खे दूर करण वारो गौरस जो दान कजे। बावड़ी, कुआ, तालाब ऐं धर्मशाला ठाराइजे। नारियल, ईख, कपूर ऐं कस्तूरी जो दान कजे। चंदन आदि सुगंधित जेके द्रव्य थींदा आहिनि, शैया, खट, अंब ऐं ॿिया जेके फल पुष्प आदि थींदा आहिनि उन जो दान कजे। शाम जे समय शरबत, पूनम जे ॾींहुं सप्तह अन्नदान कजनि। चैत्र जी अमावस्या जो करील जो दान कजे। सूर्य उदय खां पहिरीं सनानु कजे। भगवान जो पूॼा कजे, कथा ॿुधजे, गांयुनि खे घास विझिजे, ब्राह्मणनि जा चरण धोइजनि। गुड़, सौंठ, आंवले जो दान कजे। यात्रियुनि जी सेवा कजे। जेका स्त्री वैसाख मास में भगवान जी पूॼा गुलनि सां कंदी आहे उनखे पुत्र जो सुख मिलंदो आहे। उनजे पति जी आयु भी नष्ट थींदी आहे ऐं उनखे वॾी आयु मिलंदी आहे। हिन मास में भगवान विष्णु, लक्ष्मी ऐं ॿिया पार्षद इन सभु पृथ्वीअ ते अची करे रहंदा आहिनि ऐं माण्हुनि जी परीक्षाऊं वठंदा आहिनि। जेको भी इन ॾींहंनि में पूॼन न कंदो आहे उहो रोरवादिक नरक में वञी पवंदो आहे ऐं 5 राक्षस योनि पाईंदो आहे। इन कारण हिन मास में अन्न ऐं जल सां भुखियल प्यासा प्राणियुनि जी रक्षा कजे। त हिते असांजी कथा जो 7 अध्याय समाप्त थियो। वरी मिलंदासीं हिकिड़े नए सिंधी अध्याय वैसाख मास जी कथा जे नए सिंधी अध्याय सां गॾु। तेसिताईं सभिनि खे जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।